अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वेलकम टू एनालिसिस रूम। आऊं यहाँ लैला निसार। नाज़रीन, थोड़ी देर अॻु में तव्हां लाइव ॾिसी रहिया हुया त पार्लियामेंट हाउस में मुस्लिम लीग नून जो पार्लियामेंट्री पार्टी सां इजलास थी रहियो हो, जंहिंखे नून लीग जा क़ाइद मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ ऐं सदर नून लीग ऐं ॿियो नामज़द जेके वज़ीर आज़म आहिनि मियां शहबाज शरीफ़ साहब ख़िताब करे रहिया हुया। सो शहबाज शरीफ़ साहब जी त काफ़ी ख़ैर थोरो सो जज़्बाती ख़िताब असांखे नज़र आयो ऐं हू चवनि पिया त भुट्टो खे फाही ॾिनी वई ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे बि शहीद कयो वियो। सो उन टाइम कंहिं GHQ ॾे आंगुर खणी करे कोन ॻाल्हायो ऐं ॿिए पासे नवाज़ शरीफ़ साहब खे कूड़नि केसनि में फासायो वियो। ऐं नवाज़ शरीफ़ साहब जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त हू मोटरवेज़ ते उन्हनि जो जेकी सॼो ख़िताब हुयो उन तरफ़ तमामु घणो फोकस्ड असांखे नज़र आया। ऐं जीअं त सुभाणे तव्हांखे ख़बर आहे, असीं कल्ह बि इन बाबति ॻाल्हि कई हुईसीं त सदर पाकिस्तान आरिफ अलवी साहब क़ौमी असेंबली जो इजलास सॾाइण वारी जेकी समरी आहे उनखे रद्द करे छॾियो आहे ऐं सुभाणे जीअं त सेक्रेटरेट खे इहो चयो वियो, सेक्रेटरेट ई पंहिंजो इजलास सुभाणे तलब कयो आहे, यानी सुभाणे क़ौमी असेंबली जो 16हों इजलास थियणु वञे पियो ऐं उन में जेके नवां चूंडियल अरकान आहिनि उहे जेके मुंतख़िब थी चुका आहिनि उहे सुभाणे हलफ़ खणंदा। ऐं अॼु जॾहिं त ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली ऐं बलोचिस्तान असेंबली में बि जेके नओं मुंतख़िब अरकान आहिनि उन्हनि हलफ़ खणी वरितो आहे, जॾहिं त ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली जी जेकर असीं ॻाल्हि कयूं त तमामु घणो शोर शराबो नज़र आयो, जंहिंमें जेकी सोबिया शाहिद आहे नून लीग सां तालुक़ रखे थी, हू जीअं एंटर थी त हिकु त उन घड़ी कढी करे वॉच जेकी आहे लहराइण लॻी, उते जेके मौजूदु माण्हू हुआ उन्हनि खे उहो ॾेखारणु लॻी ऐं वापसी में रिएक्शन में असांखे इहो बि नज़र आयो तमामु शदीद इन ॻाल्हि खे असीं इहो चई सघूं था तमामु शदीद क़िस्म जो रिएक्शन ऐं काफ़ी भगदड़ असांखे नज़र आई। जिन माण्हुनि वटि पासिस न बि हुया हू बि उते गैलरी में वेहण जी भरपूर कोशिशि कनि पिया, उन में लॻभॻि कामयाब बि थी विया। काफ़ी कंजस्टेड क़िस्म जो माहौल असांखे अॼु ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली में नज़र आयो ऐं न सिर्फ़ु एतिरो पर सोबिया शायद ते त जूतो ऐं लोटो बि उछलायो वियो त हीउ रिवाज आख़िर सियासत मां कॾहिं करंदो, कॾहिं ही शयूं ख़तमु थींदियूं। सो हिकु पासे पार्लियामेंट्री इजलास हुयो नून लीग जो जेको तव्हां थोरी देरि अॻु में लाइव ॾिसो पिया ऐं ॿिए पासे अॼु ही प्रोविंशियल असेंबलीज़ में जेका सूरत हाल ख़ासि करे ख़ैबर पख्तूनख्वा में उन ते बि असांखे डिस्कशन करणी आहे त आख़िर इहा रिवायत सियासत मां कॾहिं ख़तमु थींदी। टे तरफ़ हिकु वॾो ट्विस्ट अची वियो आहे। सुन्नी इतिहाद काउंसिल जो जेको मामिलो हले पियो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान में मखसूस सीट्स वारो, जंहिंजी अॼु हियरिंग बि थी, ॿुधणी बि थी, उन में ट्विस्ट नाज़रीन कुझु इहो आयो आहे त इलेक्शन कमीशन ॼाणायो त थोरी 26 फेबरवरी ते सुन्नी इतिहाद काउंसिल हिकिड़ो ख़त लिखी छॾियो। इन ख़त में उन्हनि ज़ाहिर कयो त असांखे मखसूस नशिस्तूं मखसूस सीट्स न खपनि, छो त असां उहा पार्टी आहियूं जिन इलेक्शन कंटेस्ट कई आहे, न का सीट असां वटि आहे त असांखे छो मखसूस नशिस्तूं मिलणु घुरिजनि। जॾहिं त सुन्नी इतिहाद काउंसिल जे वकील चयो त हिकु ख़त जी बुनियाद ते उनजे आइनी हक़ खां महरूम नथो करे सघिजे, इहो सुन्नी इतिहाद काउंसिल जे वकील जो चवणु आहे। जॾहिं त उते ई हियरिंग जो दौरान बैरिस्टर अली ज़फ़र चयो, जेके PTI सां तालुक़ रखनि था, त हुननि खे इन ख़त जी का ख़बर कोन आहे। हाणे हिकिड़ो ट्विस्ट अची वियो, हिकिड़ो ख़त अची वियो आहे त हिकु पासे मखसूस नशिस्तूं उन्हनि खे मिलणु वञनि पियूं, इन जा काफ़ी चांसिस ज़ाहिर ॾेखारिया वञनि पिया त उन्हनि खे मिली सघनि पियूं, काफ़ी चांसिस उन जे फेवर में हुया, पर हाणे ही ख़त साम्हूं अची वियो आहे त छा हिकु पार्टी जे इलेक्शन न कंटेस्ट कई आहे, न उन वटि का सीट आहे ऐं हाणे मखसूस नशिस्तुनि जो मामिलो, त इहो मिलणु ठीकु आहे आइनी तौर ते या न, इन ते बि असांखे डिस्कशन करिणो आहे। सो मूंसां गॾु स्टूडियोज़ में मौजूदु आहिनि